अहम ख़बर मां कॾहिं मुरीद शाख वेचो रोड हादसे सबब एक ॼणो फोत ऐं एक ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अहमदपुर स्टॉप वेझो डंपर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे, जंहिं सबब शेर खान फोत ऐं शाह मोहम्मद सोलंकी ज़ख़्मी थी पियो आहे। इतला ते पुलिस पहुची फोतीअ जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मां कॾहिं पिया मुरीद शाख वेझो रोड हादसे सबब एक ॼणो फोत ऐं एक ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अहमदपुर स्टॉप वेझो डंपर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे। हादसे जे नतीजे में शेर खान फोत ऐं शाह मोहम्मद सोलंकी ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिं तहत इतला ते पुलिस पहुची फोतीअ जो मढ़ ऐं ज़ख़्मीअ खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। मुरीद शाख वेझो रोड हादसे सबब एक ॼणो फोत ऐं एक ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अहमदपुर स्टॉप वेझो डंपर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे, जंहिं सबब शेर खान फोत ऐं शाह मोहम्मद सोलंकी ज़ख़्मी थी पियो आहे। इतला ते पुलिस पहुची फोतीअ जो मढ़ ऐं ज़ख़्मीअ खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। मुरीद शाख वेझो रोड हादसे सबब एक ॼणो फोत ऐं एक ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अहमदपुर बस स्टॉप वेझो डंपर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे, जंहिं सबब शेर खान फोत थी वियो आहे, जॾहिं त शाह मोहम्मद सोलंकी ज़ख़्मी थी पियो आहे।